بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। هل أتى على الإنسان حين من الدهر لم يكن شيئا مذكورا बेशक इंसान ते हिकु उहो वक़्तु गुज़रियो जो उन दौरान संदसि नालो ई मज़कूर न हो। إنا خلقنا الإنسان من نطفة أمشاج نبتليه فجعلناه سميعا بصيرا बेशक असां इंसान खे हिकु गॾियल नुत्फ़े मां पैदा कयो इन लाइ त असीं उनखे आज़मायूं पोइ असां उनखे समीर यानी ॿुधंदड़ ऐं बसीर यानी ॾिसंदड़ कयो। إنا هديناه السبيل إما شاكرا وإما كفورا बेशक असां उनखे वात ॾेखारी या उहो शाकिर मोमिन थियो या उहो नाशुक्र काफ़र थियो। إنا أعتدنا للكافرين سلاسل وأغلالا وسعيرا बेशक असां काफ़रनि लाइ जंजीरूं गर्त ऐं ॿरंदड़ बाहि तयारु कई। إن الأبرار يشربون من كأس كان مزاجها كافورا ऐं बेशक नेक बाना हिकु प्यालो पींदा जंहिंजो ज़ाइको काफ़ूर जो हूंदो। عينا يشرب بها عباد الله يفجرونها تفجيرا बेश्त में काफ़ूर जो हिकु चश्मो हूंदो जो उन मां अल्लाह ताला जा मुक़रब बंदा पीअंदा। पंहिंजे महलनि में जिते चाहींदा उते उनजो पाणी वहाए पहुचाईंदा। يوفون بالنذر ويخافون يوما كان شره مستطيرا इहे पंहिंजा नज़र पूरा कनि था ऐं इहे उन ॾींहं खां विझनि था जंहिंजो शर घणो पखिड़ियल हूंदो। ويطعمون الطعام على حبه مسكينا ويتيما وأسيرا ऐं इहे मिस्कीननि ऐं यतीमनि ऐं कैदियुनि खे पंहिंजी मोहबत सां ताम खाराइनि था। إنما نطعمكم لوجه الله لا نريد منكم جزاء ولا شكورا उहे चवनि था असीं तव्हांखे ख़ुदा कारण खारायूं था असीं तव्हां खां हुनजी जज़ा ऐं शुक्रगुज़ारी नथा चाहियूं। إنا نخاف من ربنا يوما عبوسا قمطريرا बेशक असीं पंहिंजे रब खां हिकु ॾींहं जो ख़ौफ़ करियूं था जेको सख़्तु ऐं बेहद सख़्तु हूंदो। فوقاهم الله شر ذلك اليوم ولقاهم نضرة وسرورا पोइ अल्लाह ताला उन्हनि खे उन ॾींहं जे शर खां बचायो ऐं उन्हनि खे ताज़गी ऐं सुरूर अता कयो। وجزاهم بما صبروا جنة وحريرا ऐं खेनि संदन सबुर जे करे जन्नत ऐं रेशमी लिबास मिलियो। متكئين فيها على الأرائك لا يرون فيها شمسا ولا زمهريرا उहे बेश्त में तख़्तनि खे टेकूं ॾेई वेंदड़ हूंदा उन में सख़्त गर्मी ऐं सख़्त सर्दी खे न ॾिसंदा। ودانية عليهم ظلالها وذللت قطوفها تذليلا उन्हनि खे बेश्ती वणनि जा साया क़रीब हूंदा ऐं उन जा मेवा बेहद आसानी सां हासिल करे सघंदा। ويطاف عليهم بآنية من فضة وأكواب كانت قواريرا ऐं उन्हनि जी ख़िदमत में चांदीअ जा खांव ऐं मग पेश कया वेंदा जेके शीशे जहिड़ा ॾिसण में ईंदा। قوارير من فضة قدروها تقديرا उहे हूंदा चांदीअ जा पर शीशे वांगुर शफ़ाफ हूंदा उन्हनि खे पूरे अंदाज़े सां पेश कंदा। ويسقون فيها كأسا كان مزاجها زنجبيلا बेश्त में उहो जाम प्यारींदा जो उनजो ज़ाइको अदरक जहिड़ो हूंदो। عينا فيها تسمى سلسبيلا उन में हिकु चश्मो अदरक जो आहे जंहिंजो नालो सलसबील रखियो वियो आहे। ويطوف عليهم ولدان مخلدون إذا رأيتهم حسبتهم لؤلؤا منثورا उन्हनि जी ख़िदमत करण लाइ छोकिरा हूंदा जिन खे फना न हूंदो
जंहिं वक़्तु तव्हां उन्हनि खे ॾिसंदा त तव्हां उन्हनि खे पखिड़ियल मोती भाईंदा وإذا رأيت ثم رأيت نعيما وملكا كبيرا ऐं बेश्त में तूं ए मुखातिब उन वक़्तु चौधारी घणियूं नेमतूं ऐं शाही मुल्क ॾिसंदे عاليهم ثياب سندس خضر واستبرق وحلوا أساور من فضة وسقاهم ربهم شرابا طهورا उन्हनि जे बदननि ते मौसम मुताबिक़ बारीक रेशम जा सावा कपड़ा ऐं थुले रेशम जा कपड़ा हूंदा ऐं उन्हनि खे चांदीअ जा कंगण पाराया वेंदा ऐं उन्हनि खे संदन रब शराबन तहूरा प्यारींदो إن هذا كان لكم جزاء وكان سعيكم مشكورا बेशक हीअ तव्हां लाइ बहितरीन जज़ा आहे ऐं तव्हां जो सहयो क़बूल कयो إنا نحن نزلنا عليك القرآن تنزيلا बेशक तहक़ीक़ असां तव्हां ते क़ुरान करीम थोरो थोरो करे नाज़िल कयो فاصبر لحكم ربك ولا تطع منهم آثما أو كفورا पोइ तव्हां पंहिंजे रब जे हुकुम मुताबिक़ सब्र करियो ऐं तव्हां उन्हनि मां कंहिं गुनाहगार ऐं नाशुकुर ॾांहुं ध्यानु न ॾियो واذكر اسم ربك بكرة وأصيلا ऐं तव्हां पंहिंजे रब जो नालो सुबुह ऐं शाम वठो ومن الليل فاسجد له وسبحه ليلا طويلا ऐं राति में उनखे सजदो करियो ऐं डिघी राति ताईं तव्हां उनजी तस्बीह पढ़ो إن هؤلاء يحبون العاجلة ويذرون وراءهم يوما ثقيلا बेशक इहे काफ़िर दुनिया सां मोहबत रखनि था ऐं उन ॻरे ॾींहुं यानी क़यामत खे छॾीनि था जेको पोयां आहे نحن خلقناهم وشددنا أسرهم وإذا شئنا بدلنا أمثالهم تبديلا असां उन्हनि खे पैदा कयो ऐं असां उन्हनि जा संद मज़बूत बनाया ऐं जंहिं वक़्तु असीं चाहींदासीं उन्हनि जहिड़ा ॿिया तब्दील कंदासीं إن هذه تذكرة فمن شاء اتخذ إلى ربه سبيلا बेशक हीअ नसीहत आहे पोइ जेको चाहे उहो पंहिंजे रब ॾांहुं सही राह इख्तियार करे وما تشاءون إلا أن يشاء الله إن الله كان عليما حكيما ऐं तव्हां नथा चाहियो मगर जेको अल्लाह चाहे थो बेशक अल्लाह ताला इल्म व हिकमत वारो आहे يدخل من يشاء في رحمته والظالمين أعد لهم عذابا أليما उहो जंहिंखे चाहे पंहिंजी रहमत में दाख़िल करे थो ऐं अल्लाह ताला ज़ालिमनि लाइ दर्दनाक अज़ाब तयारु कयो आहे